जेतिरो वॾो शाइर जॾहिं असां हुनजी शाइरी खे पढ़ूं था त असांजे अॻियां फिक्र ऐं फन जा नवां सर चश्मा साम्हूं ईंदा वञनि था। हुनखे जीअं असां पढ़ूं था नवां जहान खुलनि था, फिक्र ऐं फन जा जहान खुलनि था। ऐं हक़ीक़त इहा आहे त लतीफ़ जे हिक हिक बैत ते हिक हिक मक़ाले लिखण जेतिरो कम जी ज़रूरत आहे। सभ खां वॾो शाइर जंहिंते सभ खां वधीक कमु थियो आहे लतीफ़ साईं ते दुनिया में। अलाए केतिरियूं PhD थियूं आहिनि, पेपर लिखिया विया आहिनि, पर ओतिरो ई मुतकाज़ी आहे लतीफ़ जी शाइरी त हुन ते ॼण त कमु थियो ई कोन्हे। लतीफ़ सां जेके मसइला आहिनि उनखे थोरो सम्झण जी कोशिशि कंदासीं। जीअं मूं चयो त ॻाल्हियूं कोन कंदुसि, ॻाल्हियुनि जा टुकड़ा पेश कंदुसि। सभ खां पहिरियों जेके असांखे चैलेंजिस आहिनि उहे इहे त हिकिड़ो आम असां वटि मुहावरे तौर सूरत इख्तियार कयो वई आहे ॻाल्हि लतीफ़ सिंध जो शाइर। जीअं साईं अॻु में ज़िक्र कयो बाबा दुनिया जा अलाए किथां किथां जा जर्मन जा इंग्लैंड जा रशियन माण्हू अची लतीफ़ ते रिसर्च करे उहे अचे तस्लीम करे चुका आहिनि त लतीफ़ सिंध जो शाइर न आहे, लतीफ़ सॼी दुनिया जो वॾो शाइर आहे। असां उन पंहिंजे दायरे में वेठा आहियूं लतीफ़ खे सिंध जो शाइर सम्झूं त इहा परसेप्शन जेका आहे असां वटि लतीफ़ खे सिंध ताईं महदूद करण जी, इहा या त असांजी कमोकली ऐं कोताह इल्मी आहे या असां लतीफ़ खे सीरियस तौर पंहिंजो ओन ई कोन था कयूं। लतीफ़ संदसि शाइरी बि हिनजी साखी आहे त पाण सिंधी काइनात जा शाइर आहिनि, सिंधी दुनिया जा शाइर, दुनिया जा बि शाइर कोन, काइनात जा शाइर। हू त सितारनि जी ॻाल्हि कनि था, तारनि जी ॻाल्हि कनि था। ऐं हाणे बि नासा में 2011 में अमेरिका हिकिड़ी ईमेल मोकिली असांजे डॉक्टर आशिक़ हुसैन अल बदरी जेको कराची में शहीद थी चुको। त तव्हां जेको असांखे लतीफ़ जी शाइरी जो अंग्रेज़ी तर्जुमो मोकिलियो या हुनजे सां लाॻापियल मवाद रिसर्च आहे त मोकिलियो। जो असांजी जेका नासा रिपोर्ट मोकिली आहे मरीख़ तां, उहा रिपोर्ट उहा ई मालूमात ॾेई सघी आहे जेका अॼु खां 300 साल अॻु लतीफ़ जी शाइरी मौजूदु आहे। त हाणे उहो एॾो वॾो काइनात जो शाइर, उनखे असां महदूद करे सिंध जो शाइर आहियूं, सिंधी शाइर करे असां उनखे महदूद करे छॾियूं। त इहा परसेप्शन, इहे जेके दायरा आहिनि लतीफ़ जे ॿाहिरि जेके असां दायरा ॿधी क़ैद उनखे बंदि करे छॾियूं, टुटणु। ॿियो हिकिड़ो जेको ॿियो चैलेंज आहे असां लतीफ़ जे हवाले सां, उहो आहे लतीफ़ बतौर सूफ़ी शाइर। मतिलबु लतीफ़ कहिड़े क़िस्म जो सूफ़ी शाइर आहे जेको अॼु जो या त पोइ अॼु जो सूफ़ी आहे उनखे असां ॾिसूं था या ॿियनि सूफ़ियुनि खे ॾिसूं था, हू त पंहिंजे हिकिड़े ज़ुहद ऐं इबादत ऐं इन्हनि शयुनि ताईं आहे ऐं दुनिया जी ॻाल्हियूं कोन थो करे। लतीफ़ त हिकिड़ो जॾहिं असां हुनजे हिकु हिकु बैत खे पढ़ूं था, हुनजे किरदार खे ॾिसूं था त हू त समाज जी तामीर नओ चाहे थो, नए सिर समाज जी अदावत चाहे थो। जेको समाज हिन ॻाल्हि जो शिकार थी चुको आहे, हारियुनि जे हमलनि ऐं यलगारुनि में तबाह थी चुको आहे, उन जे मलबे मां हू नओं समाज तामीर करणु चाहे थो ऐं उन जे लाइ असांजी राह हमवार करे थो। त पोइ इहो कहिड़ो सूफ़ी शाइर आहे जेको समाज खे नए सिर तामीर करणु चाहे थो? पोइ या त अॼु जा जेके सूफ़ी दावा कनि था उहे इहो कमु कोन था कनि त पोइ माना साबित थिए त उहे सूफ़ी कोन्हनि, या त लतीफ़ सूफ़ी शाइर कोन्हे। त इहा ॻाल्हि सम्झणु खपे त लतीफ़ सूफ़ी शाइर कोन्हे को, हू सॼी काइनात जी हर हिकु माण्हूअ जे लाइ हिकु मशअल राह आहे उत्साह जी। ज़िंदगी कीअं गुज़ारजे, जॾहिं मायूस थी वञे माण्हू त कीअं गुज़ारजे। छो लतीफ़ जेको आहे औरत जे किरदारनि जे ज़रिए जंहिंखे सभ खां वधीक नाज़ुक नफ़ीस सम्झो वञे थो, उत्साह जा जेको आहे रस्ता ॾेखारियल असांखे। जेॾां केॾां मायूसी हुजे, लतीफ़ जी सफ़ी जेका आहे मायूस कोन थी थिए। उठ वेरी उठार वेरी, वेरी थिड़ में पेर, चोथों वेरी वार थियो जंहिं लॻिया पुन पेर, पंजो वेरी चंड थियो जंहिं जेको खिड़ियो न वधी वेर, सतों वेरी चौं वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर, वाहिरे जी वेर छुलूं कया छपरे। एॾा सारा दुश्मन हमलावरी, गोदारी हमलावरी, पोइ बि मुंहिंजी मंज़िल जे तरफ़ जबल जे तरफ़ जाॾे वञिणो आहे, मूंखे उतां झुकणो आहे, मां कोन मुड़ंदुसि। इहो कहिड़ो शाइर आहे जेको सूफ़ी शाइर जेको उत्साह थो। त इहा परसेप्शन खे तब्दील करणु खपे त पोइ लतीफ़ सूफ़ी शाइर आहे। असांजे मुल्क जे हिकु माइंड सेट आहे जेका हर जॻह ते इहा कोशिशि कंदी आहे त लतीफ़ सूफ़ी शाइर आहे। लतीफ़ सूफ़ी शाइर बि आहे पर फ़क़ति सूफ़ी शाइर न, उनखे सम्झणु खपे। ॿी जेका शइ आहे लतीफ़ वटि,
जॾहिं असां लतीफ़ खे पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां पढ़ूं था, माबादल जदीदियत जे लिहाज़ सां पढ़ूं था, त असांखे नज़र अचे थो हाणे माबादल जदीदियत ऐं पोस्ट मॉडर्निज़म जेको आहे उहो डुकी पहुतो आहे उते अची त भई जेके इश्तिहार आहिनि ऐं किनायर आहिनि ऐं किनाया आहिनि या तशबीहूं आहिनि, उन्हनि जो एब्स्ट्रैक्ट इस्तेमालु जेको आहे उन ते जेको दुनिया पहुती आहे हिन पोस्ट मॉडर्निज़म। ऐं ॿियो जेको उन में जेका खामी आहे पोस्ट मॉडर्निज़म में उहा इहा आहे त उनजी सरज़मीन पंहिंजी कढी थी छॾे पोस्ट मॉडर्निज़म जो फिक्र। माबादल जदीदियत पंहिंजी ज़मीन खे छॾे अॻिते वधे थी, नई सूरत हाल खे कैप्चर करे उनखे बयानु करे थी। लतीफ़ वटि बि पोस्ट मॉडर्निज़म आहे, पर लतीफ़ पंहिंजी ज़मीन खां अलॻि नथो थिए। लतीफ़ पंहिंजे समाजी हालतुनि खे खां जेको कन लाॾा रखनि थो करे, लतीफ़ उन पंहिंजे समाज जे हालतुनि खे मारूज़ बनाए। हू उरूज़ी शाइर कोन्हे, पर दुनिया जो सभ खां वॾो मारूज़ी शाइर लतीफ़, जंहिंजो मारूज़ लतीफ़ जे शाइरी जो मारूज़ जेको आहे ऐं जंहिं ते हूअ आधारियल आहे उहो सिंध जो माण्हू आहे, सिंध जूं हालतुनि मायूस कुन हालतुनि में उत्साह ॾियण वारा जेके मसइला आहिनि उहे लतीफ़। अच्छा, लतीफ़ जेको आहे पंहिंजे किरदारनि खे पंहिंजे अंदरि या पंहिंजे अंदरि शाइरी में जाइ कोन थो ॾिए। लतीफ़ पंहिंजे अंदरि पंहिंजे शाइरी अंदरि पंहिंजे किरदारनि खे जाइ कोन ॾिनी आहे जीअं ॿिया शाइर कनि था या ॿिया दुनिया जा जेको आहे लेखक कनि था। लतीफ़ शाइरीअ जे अंदरि जॻह कोन थो ॾिए, पर पंहिंजो पाण खे पंहिंजे किरदारनि जे अंदरि तहलील करे थो ॾिए। हू किरदारनि जे अंदरि लही थो वञे, किरदारनि जे अंदरि लही जेका मारूज़ियत आहे, जेका दाख़िलियत आहे, जेका ख़ारिजियत आहे समाज जी, उन समाज खे किरदारनि जे अंदरि लही दाख़िलियत जे अंदरि पेश थो करे। इहो दुनिया जे शाइरनि में तमामु मिसाल आहे। या त उहे दाख़िली पहलू ते लिखनि था या ख़ारिजी पहलू ते लिखनि था। लतीफ़ किरदारनि जे दाख़िलियत में दख़ूल हणी ख़ारिजियत पेश थो करे, उनजे एहसास जी ॻाल्हि थो करे। इहो दुनिया जे शाइरनि में मिले कोन थो। त इहे जेके शयूं आहिनि लतीफ़ खे नए अंदाज़ सां सम्झण जी ज़रूरत आहे। असां वटि लतीफ़ ते जेको कमु थिए थो उहो 90 खां 95 जेको रवायती कमु आहे उनजी तशरीह आहे। त लतीफ़ छा थो चए या उन मां नवां रुख कढण जी ज़रूरत आहे। जेतिरो लतीफ़ ते घणो कमु थियण जी ज़रूरत आहे, जेतिरो कमु थियो आहे उन खां वधीक कमु थियण जी ज़रूरत आहे। इन लाइ जीअं असां वटि अकेडमिक जेको सिलसिलो आहे, यूनिवर्सिटी लेवल ताईं जेको सिलसिलो आहे, त लतीफ़ियात जो जेको मज़मून हुअणु खपे बाक़ाइदे जेको हाई स्कूलनि में हुजे। ऐं अहिड़े दौर में जंहिं दौर में असां जे लाइ हिकु साथ मूसाट वारो माहौल आहे ऐं गैर यकीनी सूरत हाल बणिजी वई आहे, यलगार ऐं सिंधी क़ौम खे चैलेंजिस आहिनि, उते लतीफ़ जो फिक्र असांजी रहनुमाई करे सघे। ऐं उते लतीफ़ जे फिक्र खे बाक़ाइदे मज़मून जे तौर ते हाई स्कूल जे तालीम खां वठी यूनिवर्सिटी ते लाॻापियो रखणु खपे उनखे ऐं उन मां इम्तिहान थियणु खपनि। त इहो लतीफ़ जेको आहे, लतीफ़ खे असांखे सम्झण जी ज़रूरत आहे। मां जेका वाई पढ़ी उन में थोरो मां उन ते ॻाल्हाइणु चाहियां थो त लतीफ़ उन में पोस्ट मॉडर्निज़म जा टच जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि वाई में। ॿियो जेको लतीफ़ वटि मसइलो आहे त लतीफ़ सूफ़ी शाइर सभ खां वॾो दुनिया जो बाग़ी शाइर लतीफ़ आहे। जेका बग़ावत लतीफ़ वटि मिले थी उहा कंहिं वटि कोन्हे का। कहिड़ी बग़ावत? जॾहिं दुनिया जा शाइर, अंग्रेज़ीअ जा शाइर, अरबीअ जा शाइर, फारसी जा शाइर औरत जी तज़लील ऐं तज़हीक कंदे उन खां साकीगीरी कराए रहिया हुआ, जॾहिं उहे उन खां शराब नोशी जो कमु वठी रहिया हुआ, उनखे हिकिड़ी इस्तेमाल जी शइ सम्झी ऐं उनखे टिश्यू पेपर इस्तेमाल जी हैसियत में शाइरी में पेश करे रहिया। उन वक़्तु लतीफ़ जी जेका औरत आहे ऐं हिकिड़े ग़रीब मिस्कीन हारी माण्हू थी आहे, उहा उन वक़्तु उत्साह जो सिंबल बणिजी वई। इहो दुनिया जे कंहिं शाइरी में उन दौर में कोन थो मिले, न सिर्फ़ु उन दौर में पर हिन दौर में बि जेको आहे लतीफ़ जंहिं स्केल ते पंहिंजे उन औरत खे जेका इज़त ॾिनी आहे ऐं उनखे जेको एहतराम वारे हैसियत ते पेश कयो आहे, इहो दुनिया जे शाइरी में ॾिसणु कोन थो मिले। हाणे हू बाग़ी शाइर थी आहे, हुन न सिर्फ़ु औरत जे प्यार मोहबत ऐं उनजे जज़्बनि जी ॻाल्हि कई आहे, पर उनजे मथां जेको पर्दे जो ढक आहे उहो बि नथो लाहिणु चाहे। जेकॾहिं ॿियनि शाइरनि ॿियनि ॿोलियुनि जे शाइरनि खे औरत खे पेश कयो त उगाड़ो करे पेश कयो। लतीफ़ वटि उहा मोहतरम खां मोहतरम शइ औरत आहे, तॾहिं हुन पंहिंजे शाइरीअ में सीगो ई जेको आहे उहो फीमेल जो इस्तेमालु कयो। हू आशिक़ औरत खे ॾेखारे, पर उनजो दाइरो जेको आहे उहो तहज़ीबी क़दरुनि ऐं वैल्यूज़ खे पायमाल कोन थो करे। हू पंहिंजे तहज़ीबी क़दरुनि जी पासदारी कंदे औरत खां उत्साह किरदार अदा कराए थो, ऐं इहो कंहिंजे लाइ कराए थो? असांजे क़ौम जे लाइ।
असां नंढा हूंदा हुआसीं त शादियूं थींदियूं हुयूं। जॾहिं शादी थींदी त औरत खां निकाह जी रज़ामंदी पुछण माण्हू ईंदा हुआ। जेको वकील हले थो त औरत जेका आहे शर्म जी मारी जेका छोकिरी हूंदी उहा हा कोन कंदी त मतां माण्हू चवनि त हा थी करे त उनखे ॿियूं जेके भर में वेठल हूंदियूं वॾड़ियूं उहे कंद घुराईंदियूं त तूं हा कर त इहो तुंहिंजो काउंट थिए त तूं माना इन में विलिंग आई। हाणे अहिड़ो समाज जेको अॼु खां 30-40 साल अॻु ताईं बि अहिड़ी हिकिड़ी नफ़सियाती कैफ़ियत में हुजे, उते जेको औरत पंहिंजो हक़ ऐं निकाह जी रज़ामंदी ज़ाहिर करण खे बि हिकिड़ी शर्मसारी महसूस कंदी हुजे, उते लतीफ़ जेको आहे औरत खे आशिक़ ॾेखारे, लतीफ़ औरत खे आशिक़ ॾेखारे। ऐं सोचो त इन रवायतुनि ऐं इन जे पासदारी कंदड़ नाम निहाद पासदारी कंदड़ जेके ठेकेदार हुआ उहे लतीफ़ खे केॾो न बुरो सम्झंदा हुआ, पर हुन उन जे मुखालफ़त जी परवाह न कंदे औरत जे ऐं इंसानियत जा जेके फितरी जज़्बा आहे उन्हनि खे जेको आहे हाईलाइट कयो आहे, उन्हनि खे उजागर करण जी कोशिशि कयो आहे। अच्छा, इंसान कुझु बि न आहे, असुल शइ आहिनि ई इहे जज़्बा, असुल इहे आहिनि ई इहे फिक्र ऐं जज़्बा। छा भला लतीफ़ असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त मारी कंहिंजी थी हुई, या इहो ॿुधाईंगे त मारी कॾहिं पहुची वई आहे, कीअं पहुती? लतीफ़ त हिकिड़ी ॻाल्हि कोन कई आहे, न कोई सोनी जी ॻाल्हि कई अथई, न को पंहिंजे ससु कंहिंजी बि ॻाल्हि कोन कई अथई त उहो कंहिंजी थी हुई, उनजी बाक़ी ज़िंदगी कीअं गुज़री, वफ़ात वग़ैरह कोई कोन्हे। जेको उन्हनि जे ज़िंदगीअ जो गैर मामूली किरदार आहे, जिन में जज़्बात जी अहमियत आहे, इंसान जो जेको जिस्म आहे, इन जो असुल जिस्म आहे इहो त जानवर वांगुरु आहे, असुल आहे हुन जो उहो फिक्री जोहर जेको जज़्बात ऐं एहसासात में पोशीदो हूंदो आहे। लतीफ़ उन खे अहमियत ॾिए। मौलाना रूमी साहब फरमायो त माण्हू जेको आहे असुल हुनजी हस्ती त हुनजी सोच आहे, बाक़ी त हू हॾ ऐं गोश्त आहे। त सभु इंसान हिकु जहिड़ा आहिनि, जहिड़ी मारवी तॾहिं ससु छो लतीफ़ हुननि खे ॻाए? लतीफ़ वटि उहो माण्हू क़दर वारो आहे, उनजी क़दर करे थो जंहिं वटि एक्स्ट्रा ऑर्डिनरी जज़्बा आहे, फीलिंग्स आहिनि, ऐं जेको पंहिंजे फीलिंग्स सां सचो आहे। असां मां अक्सरियत माण्हुनि जी त पंहिंजे जज़्बात सां बि सची कोन्हे, ऐं उनजी लतीफ़ सां निशानदेही कई त तूं कूड़ो तूं कुफर थी। हाणे इहा ॻाल्हि आहे त लतीफ़ वटि जेको बि एक्स्ट्रा ऑर्डिनरी किरदार आहे, उन लाइ हुन लतीफ़ पंहिंजी रवायतुनि जी कंहिं क़िस्म जी परवाह न कंदे उनखे उजागर करण जी कोशिशि कई आहे। पोस्टमार्टम जी मां ॻाल्हि कई, जीअं वक़्तु घणो गुज़री चुको आहे, घणो लतीफ़ ते ॻाल्हाए सघिजे पियो, पर हीअ मुंहिंजूं ॻाल्हियूं जेके आहिनि कंहिं में तरतीब में कोन्हनि के गैर मरबूत ॻाल्हियूं आहिनि, जेका जीअं असां लतीफ़ खे पढ़ूं था, जेके ॻाल्हियूं महसूस कयूं था उहे ई बयानु कयूं था। हिन में का बि अकेडमिक या ठाठ वारी ॻाल्हि आहे कोन्हे। हाणे औरत जंहिंमें निकाह